अॼु असीं मौजूदु आहियूं बीबी ख़तीजा बिनते ममूसे काज़िम अलमारूफ़ बीबी माहन सलामुल्लाह अलैहा जी बारगाह अतर में ऐं असां गॾु हिते करे थिया आहियूं त 3 ॾींहं लाॻीतो जश्न मौलूद काबा जो हिते तक़रीबूं रखियल आहिनि। अॼु उन जी पहिरीं तक़रीब में केक कटण लाइ असां वटि ख़ुसूसी तौर ते अमेरिका मां प्रोफेसर अशोक कुमार साहब जन आया आहिनि जेके यगाना हिंदू हुसैनी अज़ादार बि आहिनि। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त बीबी ते थींदड़ हिन 3 रोज़ा जशन जे प्रोग्राम जी इब्तिदा साईं जे मुबारक सां थी। माशाअल्लाह माशाअल्लाह वॾी है पाक सैयद आबाद की मेहरबानी जी जी आबाद सबनन जी मेहरबानी मौला अकील साईं ता वड़ा हाणे बिस्मिल्लाह मूंखे त इहो ख़बर ई कान्हे हुई त इहो तव्हां हाणे बिस्मिल्लाह बाबा रे बुलंदतर सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद चलाए कायनात दी जात ए बाबा दे बुलंदतर सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद बिस्मिल्लाह वरी सिक जूं घड़ियों आयूं अली काबे में पहुंची वियो वरी सिक जूं घड़ियों आयूं अली काबे में पहुंची वियो दियो हिक ॿिए खे वाधायूं अली काबे में पहुंची वियो वरी सिक जूं घड़ियों आयूं अली काबे में पहुंची वियो वरी सिक जूं घड़ियों आयूं अली काबे में पहुंची वियो ज़माने में खुशी आहे मुनावर जिंदगी आहे ज़माने में खुशी आहे मुनावर जिंदगी आहे पंहिंजा घर घाट में कायूं पंहिंजा घर घाट में कायूं में पहुंची वियो वरी सिक जूं घड़ियों आयूं अली काबे में पहुंची वियो इहा हर वात वाई असांजी ईद आई इहा हर ईद आई खिली सब खे गले लायूं खिली सब खे गले लायूं अली काबे में पहुंची वियो वरी सिक जूं घड़ियों आयूं अली काबे में पहुंची वियो थिया बातिल जी बर्बादी मिली काबे खे आज़ादी थिया बातिल जी बर्बादी मिली काबे खे आज़ादी दिलियूं ॾाढनि जूं ॾहकायूं दिलियूं ॾाढनि जूं ॾहकायूं अली काबे में पहुंची वियो वरी सिक जूं घड़ियों आयूं अली काबे में पहुंची वियो असांखे हाणे माशर जो नाहे मदहोश को
आशिकोल को हाणे छालाए घबरायूं हाणे छालाए घबरायूं अली काबे में पहुची वरी सिक जूं लड़ियूं आयूं अली काबे में पहुची